غوثپور में चولياڻي برادरी के 5 माण्हुनि ते केस दाख़िल करण खिलाफ मुतासिरनि पारां बाबू चोलियाणी जी अॻवाणी में पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि जो चवणो हो त غوثپور पुलिस उन्हनि ते कूड़ो केस दाख़िल करे उन्हनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कुझु महीना अॻु तंगवाणी जी अदालत में उन्हनि जे भाउ खे बेगुनाह क़तल कयो हो। मुखालिफ़नि उन्हनि जे मथां कूड़ो केस दाख़िल करायो ऐं खेनि केस तां हथ खणण लाइ धमकी ॾेई रहिया आहिनि। हुननि SSP कश्मीर अमजद शेख खां मुतालबो कयो त दाख़िल कयल कूड़ो केस ख़तमु कयो वञे। ॿिए तरफ़ SHO खेस غوثپور ॿुधायो त चोलियाणी बिरादरी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। ज़ख़्मी थियल जी फरियाद ते केस दाख़िल कयो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मसलो इहो आहे त असां ते कूड़ी FIR غوثپور थाणे में थियो आहे ऐं SP जे बावजूद ईमानदारी जे बावजूद बि असांजे मथां FIR दाख़िल थियो जो 2 महीना अॻु में मुंहिंजे भाउ खे सिविल कोर्ट तंगवानी में क़तल कयो हुन। उनजे बावजूद केस जे हथ खणण जे लाइ असांजी कूड़ी FIR असांजे मथां दाख़िल थियो आहे। अमजद शेख असांजी अपील आहे त FIR खे ख़ारिज कयो वञे ऐं SHO غوثپور खां पुछा कजे त कहिड़े हिसाब सां तव्हां FIR कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk